बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिल करीम अम्मा बाद। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हिक भेरे जुमे जी नमाज़ खां बाद में वाइज़ फरमायो कुर्सीअ ते बीही करे पाण उन वाइज़ में ज़िक्र जो बयान फरमायऊं, दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत बयान फरमायऊं। जॾहिं वाइज़ फरमाए करे कुर्सीअ तां हेठि लथा त पाण फरमायूं त ए यारो, अल्लाह ताला असां सां वाइदो कयो आहे ऐं असीं अव्हां सां वाइदो कयूं था त जेको बि 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो ऐं 2 वक़्त ज़िक्र जी पाबंदी कंदो त उन जे सकरात तोड़े क़बर हशर जा ज़ामिन असीं आहियूं। पाण इहा ॻाल्हि जीअं फरमायूं त हिकिड़ो पोढ़ो शख़्स हुयो, उन खे दिलि में वहम पैदा थियो त हुज़ूर जिन जा मुरीद त लखें वेझो परे अलाए किथे किथे आहिनि, सभिनी वटि मुर्शिद सकरात जे टाइम ते या क़बर में उते कीअं पहुचंदो, त पाण उन जे वहम अचणु शर्त ई उन हाजी फ़क़ीर खे सॾु करे फरमायूं त ओ अदा पोढ़ा जेको भित खे टेक ॾियो वेठो आहीं, मरी ॾिस त असां तो वटि पहुचूं था या न। ऐं अज़ीज़, ही दुनिया जो सिज जेको आहे जॾहिं टाक मंझंदि जो मथां सिर ते ईंदो आहे त ॾिसंदा आहियो न त कीअं न उन जे रोशनीअ सां ज़मीन जूं चारई कुंडूं रोशन थी वेंदियूं आहिनि, को ज़रो बि उन जी रोशनीअ खां ख़ाली न रहंदो आहे। ईअं ई मुर्शिद कामिल खे हक़ीक़त जो सिज करे सम्झिजे, जो उन जे बि नूर सां, उन जे महिरबानियुनि सां को बि ज़रो महिरबानियुनि खां जुदा रही कोन सघंदो आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे ज़िक्र जी पाबंदी ऐं उन जे मथां जेके बरकतूं मुर्शिदनि करीमनि जो क़ुर्ब मिले, शल रब करीम असांखे उहो नसीब फ़रमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।